गंबट का खबर शामिल कयूं पिया। इशफाक अहमद शेख जी रिपोर्ट मुताबिक़ गंबट जे मोहबे वतन सिंध ने गंबट गिम्स में पाक फ़ौज जी हिमायत में हेल्थ प्रोफेशनल पैरामेडिकल जी अगवानी में गंबट गिम्स कॉलेज का OPD ताईं प्यादल रैली कढी वई। पाक फ़ौज जी हिमायत में पाकिस्तान ज़िंदाबाद ऐं पाक आर्मी ज़िंदाबाद जा नारा हया विया। गिम्स जे डायरेक्टर डॉक्टर रहीम बख्श भट्टी, हिम्मत उजड़, हिदायतुल्लाह अब्बासी, सलीम भट्टी ऐं ॿियनि मुलाज़िमनि मीडिया वारनि खे मौक़िफ़ ॾींदे ॿुधायो त 9 मई जे थियल वाक़िअनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। पाक फ़ौज खे सलाम पेश करियूं था जेका राति ॾींहुं असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त करे। पाक आर्मीअ जी महिनत जे करे असां आराम सां निंड करियूं था। पाक फ़ौज जे शहीदनि पंहिंजे मुल्क पाकिस्तान जे लाइ केतिरियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पोइ बि कुझु मुल्क दुश्मन अनासर पाक फ़ौज मथां तनक़ीद पिया कनि, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। पाक फ़ौज आहे त पाकिस्तान मुल्क खे दुश्मन खां कोई ख़तरो नाहे। पाक फ़ौज जिंदाबाद। वतन जे ख़ातिर जेके शहीद थिया आहिनि उन्हनि खे सलाम। जेके वतन जी ख़ातिर शहीद थिया आहिनि उन्हनि खे सलाम। जेके गाज़ी आहिनि उन्हनि खे सलाम। पाकिस्तान आर्मी जिंदाबाद। पाकिस्तान आर्मी जिंदाबाद। पाक फ़ौज 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 जिंदाबाद। एयर फोर्स जिंदाबाद। एयर फोर्स जिंदाबाद। पाक आर्मी जिंदाबाद। पाक आर्मी जिंदाबाद। पाक आर्मी जिंदाबाद। पाकिस्तान जिंदाबाद। पाकिस्तान जिंदाबाद। पाक फ़ौज जिंदाबाद। पाक फ़ौज जिंदाबाद। पाक आर्मी जिंदाबाद। पाक आर्मी जिंदाबाद। पाक आर्मी जिंदाबाद। पाकिस्तान आर्मी जिंदाबाद। पाकिस्तान आर्मी जिंदाबाद। जिंदाबाद। पाकिस्तान जिंदाबाद। जिंदाबाद। पाक फ़ौज उन्हनि खे सलाम। जेके फ़ौजी ज़िंदा रही ख़िदमत था कनि उन्हनि खे बि सलाम। जेके फ़ौजी ख़िदमत था कनि उन्हनि खे